ब्रेकिंग न्यूज़ आहे पेशावर में अवां सां शेयर कयूं पिया। कोचारे सालदार वारे इलाइक़े में जामे मस्जिद अंदर धमाको थियो आहे। धमाके में 15 निमाज़ी ज़ख़्मी थिया आहिनि। धमाके खां पोइ पुलिस ऐं सिक्योरिटी फोर्सिस इलाइक़े खे कड़ो चाढ़े छॾियो आहे, जॾहिं त इस्पतालुनि में एमरजेंसी लागू कई वई आहे। ज़ख़्मियुनि खे लेडी रेडिंग इस्पताल मुंतकिल कयो पियो वञे। धमाके जी नौइयत जो तयन कयो पियो वञे, पुलिस जो इहो चवणु आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां खे अपडेट कयूं पिया। पेशावर में कोचारे सालदार वारे इलाइक़े में जामे मस्जिद जे अंदर धमाको थियो आहे। धमाके में 15 निमाज़ी ज़ख़्मी थिया आहिनि। धमाके खां पोइ पुलिस ऐं सिक्योरिटी फोर्सिस इलाइक़े खे कड़ो चाढ़े छॾियो आहे, जॾहिं त इस्पतालुनि में एमरजेंसी लागू कई वई आहे। अवां खे आगाह कयूं पिया त पुलिस जो इहो चवणु आहे त धमाके जी नौइयत जो तयन कयो पियो वञे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर कयूं पिया। पेशावर में कोचारे सालदार वारे इलाइक़े में जामे मस्जिद अंदर धमाको थियो आहे। 15 निमाज़ी ज़ख़्मी थिया आहिनि। धमाके खां पोइ पुलिस ऐं सिक्योरिटी फोर्सिस इलाइक़े खे कड़ो चाढ़े छॾियो आहे। इस्पतालुनि में एमरजेंसी लागू कई वई आहे। धमाके जी नौइयत जो तयन कयो पियो वञे, पुलिस जो चवणु आहे। एक भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। पेशावर में कोचारे सालदार वारे इलाइक़े में जामे मस्जिद अंदर धमाको थियो आहे। धमाके में 15 निमाज़ी ज़ख़्मी थिया आहिनि। धमाके खां पोइ पुलिस ऐं सिक्योरिटी फोर्सिस इलाइक़े खे कड़ो चाढ़े छॾियो आहे, जॾहिं त इस्पतालुनि में एमरजेंसी लागू कई वई आहे। पुलिस जो चवणु आहे त धमाके जी नौइयत जो तयन कयो पियो वञे।